स्कूल जे सर्टिफिकेट मुताबिक़ मुंहिंजे ॼम जी तारीख़ आहे 12 मई 1944 ईस्वी। उन वक़्तु असां वटि को अहिड़ो पढ़ियो लिखियो माण्हू हो कोन जेको ॿारनि जे ॼमण जूं तारीख़ूं लिखी छॾे। कंहिंजे ॼमण जी तारीख़ या साल मालूम करणो हूंदो हो त पोइ असांजा वॾरा वाक्यनि या ॻाल्हियुनि सां ॻंढे अंदाज़ो लॻाईंदा हुआ। मिसाल तौरु मुंहिंजी मां चवंदी हुई, जॾहिं तूं ॼाओ हुएं तॾहिं पेरुनि जा ॾींहं हुआ, यानी अंदाज़ो लॻायो त असां वटि मई जे महीननि में पेरूं थींदा आहिनि। ॿियो वरी मूंखे ॿुधायो वेंदो हो त जॾहिं मुंहिंजो जनमु थियो हो तॾहिं हुरनि जे मार्शल लॉ लॻी हुई, जंहिं दौरान पीर साहब पागारे जे हुरनि खे लोरनि में क़ैद कयो वेंदो हो। असांजे ॻोठ खां थोरो पराहूं वलहार ढंढ आहे जंहिंखे भिटाई सरकार पुण ॻायो आहे त किन अची उमरकोट तां वसाया वलहार वटि फ़क़ीर निमाणे शाह जो मुतवलीन रंदनि जूं ज़मीनूं आहिनि। मुंहिंजो बाबा उन्हनि जी ज़मीननि में जोरे ते हर काईंदो हो। बाबा सांझी वेला हर काहे ॾांदनि जो जोरो कायो घर वापसि वरियो पिए। रस्ते में घाटा ॼार हुआ। ॼारनि अंदरां ॿारनि जे रोइण जो आवाज़ु ॿुधाई त बीह रहियो। थोरो अॻुभरो थी ॾिठाई त कुझु औरतूं ॼार जे वेरे में लिकियूं वेठियूं आहिनि। साण गॾु हिकु ॿ पोढ़ा मर्द पुण वेठा हुआ। बाबा खां इन माजरा पुछा कई त सिजु लही वियो आहे, अवीं हिते खेर में वेठा आहियो। पोढ़नि वरायो त अब्बा पंहिंजो दग वठि, असांखे छॾे ॾे। बाबा इसरार कयो त ॿुधायो, अवीं केरु आहियो ऐं हिते लिकिया छो वेठा आहियो? तंहिं ते हिननि ॿुधायो त असीं पीर साहब पागारे जा मुरीद आहियूं ऐं अंग्रेज़ी सरकार असांखे पकड़ण लाइ पई ॻोल्हे। असीं पंहिंजे ॻोठ मां भॼी निकिता आहियूं ऐं हिते अची लिकिया आहियूं। असांखे ईअं भटकंदे लिकंदे 2-3 ॾींहं थिया आहिनि। ॿारनि खे बुख तपायो आहे, सो उन करे पिया रोइनि। बाबा खे दिलि जाए ॾेई सिधो घर आयो। अम्मा खां भत जो देगिड़ो रधराए मथे ते खणी मुसाफ़िरनि ॾांहुं वापसि वरियो। जॾहिं हिननि सभिनी भत खाधो ऐं कुझु ॿल थियनि त बाबा चयनि त अव्हां सां नंढड़ा ॿार बि आहिनि ऐं औरतूं बि, सो अव्हां हिते झंग में न वयो, उहो मुनासिबु नाहे। अव्हां मूंसां गॾु मुंहिंजे घर हलो, उते अव्हां महफ़ूज़ हूंदो। उन दौर में हिकु ख़ानदान खे रहण लाइ वधि में वधि को चूनरो हूंदो हो, को खुॾ या का जाइ हूंदी हुई। ॿाराड़ीन में कंहिं वॾे घर जो को तसवुर ई न हूंदो हो। वधि में वधि हिकिड़ो को इज़ाफ़ी छनू ठाहींदा हुआ या का कखनि जी लांडी ठाहींदा हुआ। सो बाबा उन्हनि मुसाफ़िरनि खे वठी अची पंहिंजे घर में रहियो। उन्हनि ॾींहंनि में अम्मा खे संभारूं थियूं ऐं मुंहिंजो जनमु थियो त असांजे घर में उहे महिमान दर्शल हुआ जिन खे बाबा अंग्रेज़नि जे कारे कानून खां बचण लाइ पंहिंजे घर में पनाह ॾिनी हुई। उन्हनि महिमाननि मंझां हिकु औरत मुंहिंजी दाई थी हुई जंहिंजो नालो हो लाली। मूंखे पहिरीं सुठी बि उन औरत विधी हुई। मज़े जी ॻाल्हि इहा त फ़क़ीर जादम मंगरियो, हुर मुजाहिद ट्रांसपोर्ट जो मालिक लाल मंगरियो, वली मोहम्मद मंगरियो ऐं दोदो मंगरियो, उहे सभु उन ख़ानदान मंझां आहिनि। हाणे उहा त थी पक त जॾहिं मुंहिंजो जनमु थियो हो त उहो दौरु हुरनि ख़िलाफ़ु अंग्रेज़नि जी लॻायल हुर मार्शल लॉ जो दौरु हो, यानी 1942 ईस्वी या 1943 ईस्वी वारो साल। अम्मा ॿुधाईंदी हुई त जॾहिं उन माई लाली मूंखे सुती पई ॾिनी त उन वेल दुआ ॾिनई त वॾो थी हुर थींदो। हिन वेचारी जो त अक़ीदो हो, हिन प्यार मां ऐं हुजत मां त इहो चई छॾियो त हीउ वॾो थी हुर थींदो। हुर मतिलबु हुरीत पसंदि, आज़ादी पसंदि माण्हू। थी सघे थो त उन वेचारीअ जो उन वेल दुआ उघामिजी वई हुजे जो आउं अञा ताईं पियो सिंध जी आज़ादी जे पंध में हलां। विरहाङे जी मूंखे यादगिरी नाहे, बसि एतिरो यादि आहे त बाबा शहर खीर खणी वेंदो हो, वापसि वरंदो हो त मूं लाइ का न का शइ ज़रूरु आणींदो हो। हिकु ॾींहुं बाबा जी घर आयो त मां वटसि डोड़ंदो पुगसि त खाईंसि शइ वठां। उन वेल बाबा गंभीर अंदाज़ में घर भातियुनि सां ॻाल्हाए रहियो हो। मूं बाबा खे चयो त छो अॼु मूं लाइ शइ कान आंदी अथव? त बाबा वणायो हो त बाबा वाणिया वीचारा लॾे विया। असीं 2 भाउर हुआसीं, पर अमर खाधे पीते में मुंहिंजे भाउ जो ख़्यालु घणो रखंदी हुई, छो त हू माल चारींदो हो ऐं मूंखां वधीक महिनत कंदो हो। असीं मालूंद हुआसीं पर माल जो खीर विकिणंदा हुआसीं जो उन ते गुज़र सफ़र हो। उन करे घर में खीर मखण पूरो सारो हूंदो हो, पर अम्मा जॾहिं मानी ॾींदी हुई त भाउ खे मखण बि सवायो ॾींदी हुई ऐं धोड़ो बि घाटो ॾींदी हुई। उन जी भेट में मोह समेत घर जे ॿियनि भातियुनि खे पूरो सारो मखण ऐं छिडो धोड़ो ॾींदी हुई त जीअं सरची वञे। पर आउं उन ते ॾाढो अर्दो हुअसि त अम्मा ईअं छो थी करी। अम्मा वराईंदी हुई त अब्बा हू वीचारो कमु करियो थो थकियो अचे, अवीं घर वेठा आहियो। अम्मा त ॾाढो सम्झाईंदी हुई, पर आउं क्रोध में धोरे जो कुनू खणी वञी चुनरी जी चोटीअ ते वेंदो हुअसि ऐं उते वेही ॾाढो मज़े सां धोरो खाई कुनू ख़ाली कंदो हुअसि।
अम्मा वीचारी हेठां बीठी मथो बि कंदी हुई, इलाज बि कंदी हुई त अब्बा थोरो खाइजे सभु न खाइजे, पर मां सिकूं कुनू करे मटाईंदो हुअसि। भेण सां गॾिजी मंझंदि टाक जो ॿाहिरि वञी कंडे जा कोका मेरे झोल भरे ईंदा हुआसीं। सिंगरियूं ॾाढियूं मज़ेदार हूंदियूं हुयूं। असीं उन्हनि खे कुटे सनी कपिड़े में छाणे उन्हनि मां ॿोरानी बि ठाहे खाईंदा हुआसीं, या वरी लोटा खणी पेरूं चूंडण लाइ ॼारियुनि ते चढ़ी वेंदा हुआसीं। हाणे जॾहिं मां उन्हनि मंज़रनि ते सोचां थो त लतीफ़ सरकार वरी आॾो अचो बीहे थो। उन वक़्तु जेको माण्हू पेरूं चूंडे ईंदो हो त हू बहू लतीफ़ सरकार जे बेत जो मंज़र भासंदो हो। मथनि टुॿक टुॿकरा चकंदरा अचनि, खुरियूं ख भुकलियूं पघर सर पेरनि, ए वर वेरचनि मोलोॾां ई लिखिया। यार तसवुर त करियो, आर हर जी मुंदि हेॾी गर्मी, मायूं सुबुह जो सवेर पेरनि चूंडण लाइ वेंदियूं हुयूं। हर कंहिं वटि पंहिंजा तस हूंदा हुआ, या कणिक जी नारी मां ठहियल टुॿड़ियूं हूंदियूं हुयूं। टुॿड़ियूं सुट ऐं पट जी तंदनि सां सिंगारियल नंढड़ा सोराख, जिन मां हवा जो गुज़र थिए त जीअं पेरूं ख़राबु न थियनि। थर जा माण्हू उन सख़्तु गर्मी में, उन काढ़े में एतिरी महिनत मशक़त खां पोइ बि जेको फल माणींदा हुआ, पेरूं चूंडे ईंदा हुआ, उहे पाण त खाईंदा हुआ, घर जे ॿियनि भातियुनि खे बि खाराईंदा हुआ, मिटनि माइटनि ॾे सूखड़ियूं बि करे उमाणींदा हुआ, पर पैसनि ते विकिणण जा असुलु कोन हुआ। ऐं लतीफ़ सरकार उन ॻाल्हि जी केॾी न ख़ूबसूरत अकासी थो करे पंहिंजे हिन बेत में त मथनि टुॿक टुॿकरा, मथनि टुॿक टुॿकरा चकंदरा अचनि, खेरियूं ख भुकलियूं पघर सर पेरनि, ए वर वेरचनि मोलोॾां ई लिखिया। हाणे थर जी उहा हालति वञी थी आहे जो हमरा उहे पेरूं बि विकिणनि पिया। उहा खुंबी जेका पंहिंजे महिमाननि खे सूखड़ी करे ॾीबी हुई, अॼु उहा खुंबी बि असांजो माण्हू रस्तनि ते लोॾे विकिणे वेठो। पंहिंजे पेट जी पालना लाइ जदीद हालतुनि में उहे मुआश जा ज़रिया बणिजी चुका आहिनि, पर अॻे उहो सभु कुझु विकिणण ऐं सम्झो वेंदो हो। असां पेरूं पटे ईंदा हुआसीं, पका ऐं पेरूं पटे अची उन्हनि मां रस कढंदा हुआसीं। उहो रस जॾहिं चांवरनि में विझी खाईंदा हुआसीं त उन मां छा त ज़ाइक़ेदार थांवरी ठहंदी हुई। पेरनि जा ॿ क़िस्म हूंदा हुआ, हिकिड़ा रतरिया यानी ॻाढ़ा, ॿिया वरी सरया हूंदा हुआ जेके थोरा हल्की फिके रंग जा हुआ। के उन्हनि में फेसर हूंदा हुआ, थोरो बि छुबो हो त हथ में हलिया ईंदा हुआ, के वरी एतिरा नाज़ुक जो छुअण सां उन्हनि जी खल लही पवंदी हुई। अहिड़नि पेरनि खे बांदर चइबो आहे। नंढपिण में शरारतूं ऐं खेल तमाशा जाम कयासीं। कॾहिं कॾहिं भेणनि सां रांदि रूंद में विरी पइबो हो, उन्हनि खां सिंगरियूं फुरे भॼी वञी लिकी खाईंदियूं हुयूं। नंढपिण में असां जेके रांदियूं रहियूं उन्हनि जो बि पंहिंजो सहर हो। हिकिड़ी असां रांदि रंदा हुआसीं जंहिंखे असीं गाबरी कोठींदा हुआसीं। असां जॾहिं जूं ॿ टोलियूं ठाहींदा हुआसीं, पोइ हिकिड़ी छोकिरी खे गाबरी ठाहींदा हुआसीं, परे हिकु निशान ठाहींदा हुआसीं जंहिंखे असीं झेर कोठींदा हुआसीं। हाणे हिकिड़े टोले उन गाबरी जो बचाव कंदी हुई, ॿिए टोले जेकॾहिं उन गाबरी खे पकिड़े किराए विधो त मतिलबु रांदि उन्हनि खटी, पर जे पहिरें टोले उनखे हिफ़ाज़त तां उन निशान या झेरे ताईं रसायो त उन्हनि खटियो। उनखां अलावा कोॾी कोॾी वंज वटी, ॿेलारो, खीर खीर वटी, लिक लिकोटी बि जाम खेॾीसीं। ॿी हिकिड़ी रांदि हुई जेका धनारनि सां गॾु झंग में रहंदा हुआसीं, उहा हुई अनभियो। अॼोके दौर ऐं उन दौर में हिकिड़ो फ़र्क़ु जेको हाणे मूंखे शिदत सां महसूसु थींदो आहे, सो उहो आहे त हाणे 12 या 14 सालनि जी उमिरि जे ॿारनि खे जिन्स सेक्स जे हवाले सां सभु ख़बर आहे, पर असां उन उमिरि में ॿियनि मिटनि माइटनि पाड़े वारनि तोरे वाणियुनि जे घरनि में बि वञी रांदियूं रहंदा हुआसीं, जिते जवान छोकिरियूं बि असां सां गॾिजी रांदि रहंदियूं हुयूं, पर जिन्स जो ख़्यालु असांजे ज़हननि में हूंदो ई न हो। हालांकि रांदि रूंद में हिक ॿिए खे झलबो बि हो, भाकुर में पकड़बो बि हो, पर अहिड़े क़िस्म जो को बि अहसासु न उभरंदो हो। गौर कंदा हुआसीं त माइट मिट बि दड़को ॾेई चवंदा हुआ त हितां वञी परे वञी खेॾो, मतिलबु उन्हनि जे ज़हन में बि अहिड़ो को ख़ौफ़ न हूंदो हो। सो उहा हुई असांजी समाजी बीहक।